من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل من يرزقكم من السماء والأرض أم من يملك السمع والأبصار ومن يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ومن يدبر الأمر فسيقولون الله فقل أفلا تتقون فذلكم الله ربكم الحق فماذا بعد الحق إلا الضلال فأنى تصرفون كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون قل هل من شركائكم من يبدأ الخلق ثم يعيده قل الله يبدأ الخلق ثم يعيده فأنى تؤفكون قل هل من شركائكم من يهدي إلى الحق قل الله يهدي للحق أفمن يهدي إلى الحق أحق أن يتبع أمن لا يهدي إلا أن يهدى فما لكم كيف تحكمون وما يتبع أكثرهم إلا ظنا إن الظن لا يغني من الحق شيئا إن الله عليم بما يفعلون وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين أم يقولون افتراه قل فأتوا بسورة مثله وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين بل كذبوا بما لم يحيطوا بعلمه ولما يأتهم تأويله كذلك كذب الذين من قبلهم فانظر كيف كان عاقبة الظالمين ومنهم من يؤمن به ومنهم من لا يؤمن به وربك أعلم بالمفسدين وإن كذبوك فقل لي عملي ولكم عملكم وأنتم بريئون مما أعمل وأنا بريء مما تعملون صدق الله العظيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين معزز حاضرین کرام اللہ سبحانہ و تعالی पंहिंजी ख़ासि इनायत ऐं महिरबानीअ सां दुनिया जे हिन जहान में असांखे आबाद करे ऐं इन असांजी आबादीअ खे पायदार बणाइण जे लाइ थोरी महिनत खे घणी मज़दूरीअ जे लाइक़ बणाइण जे लाइ रब सुब्हानहू व तआला पंहिंजे मुक़द्दस कलाम क़ुरान मजीद जी तालीम सां नवाज़ियो ऐं अल्लाह वहदहू ला शरीक लहू उन तालीम जो उस्ताद मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे इनायत कयो जंहिं उस्ताद ते मर्दन चाहे औरतुनि सभिनीनि हिकु जहिड़ो कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे पढ़ण खां पोइ असांजो दीन इस्लाम सां ताल्लुक़ हिकु जहिड़ो थियो अल्लाह जे मुक़द्दस किताब क़ुरान मजीद सां ताल्लुक़ हिकु जहिड़ो थियो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उम्मती हुजण जो शरफ़ साॻियो मिलियो मां अर्ज़ कयां त हिन दुनिया जे जहान में हर माण्हूअ खे हर नेमत मिलंदी आहे पोइ असां माण्हुनि मां ॿ क़िस्म थी वेंदा आहिनि हिकिड़ा जेके अल्लाह ताला जी उन नेमत जो क़दुरु कनि ॿिया उन नेमत जो क़दुरु न कनि जंहिंजो हिकिड़ो मां तव्हांखे
सादो दुनियावी मिसाल ॾेई समझाया। हिकिड़ा के भाइर हुजनि ॿ टे ऐं उनमें भेनर बि हुजनि, उन्हनि जो पीउ जो वफ़ात करे वञे त उन जी मिल्कियत उन्हनि में विराइबी। ॿियनि हिसे वारनि खे जेतिरो मिलियो हर कंहिंखे मिलियो, बाक़ी भाइर ऐं भेनर हेकूण ऐं बीण करे पाण में विराए खणंदा। जीअं फर्ज़ कयो त ज़मीन एतिरी आहे त जेकॾहिं एकड़ भाउ खे थो मिले त जिरे बि भेण खे मिलंदो। इन तरीक़े सां हर को पंहिंजे, अॻे हिकिड़ो माण्हू मालिक हुयो इन्हनि 5-10 एकड़नि जो, हाणे 5-7 माण्हू हुन जा मालिक थी विया, कुझु मर्द कुझु मायूं। अॻु हिकिड़ो माण्हू हुननि खे हिकु अंदाज़ में आबाद कंदो हुयो, हाणे हर हिकु माण्हू हुननि खे पंहिंजे अंदाज़ में आबाद कंदो। पोइ इन जो हर हिकु हिसो इन तरीक़े सां हुनजे लाउट जो ॾोह आहे, मुंहिंजो ॾोह कोन्हे, हिते लाउट फाटनि था, बाक़ी वात में माइक न हणबी आहे। चवंदो पंहिंजो आवाज़ वधाइणो ॾे। जी हा, या लाउड होॾे ख़राबु हूंदनि, जेको बि उनखे ॾिसनि जांच करे ॾिसनि। जी हा, اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين। हर एक माण्हू खे पंहिंजो हिस्सो मिलियो। हाणे जॾहिं को फसल तैयार थींदो, का मुंद मौसम ईंदी त पोइ हर माण्हूअ जी ख़बर पवंदी त कंहिं केतिरी मेहनत कई आहे, कंहिं इन पंहिंजे फसल खे केतिरो शौक़ सां, मशक़त सां ऐं मेहनत सां उन जी ख़िदमत कई अथई। इहा तव्हां ऐं असां ॾिसण वारा जॾहिं उन जे मथां टपंदासीं त सभ जी ख़बर पवंदी त हिन मेहनत कई आहे, हिन न कई आहे, हिन कई आहे, हिन न कई आहे, सभु ज़ाहिर थींदो। त रब सुब्हानहू व तआला पंहिंजी इनायत मुबारक असां सां कई, पंहिंजो पाक किताब क़ुरान मजीद हिदायत जे रस्ते वठण जे लाइ असांखे रहबर ऐं अॻुवान करे ॾिनो। फरमाई त इन हादल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम, हे क़ुरान तव्हांखे ज़ोर सिधो रस्तो ऐं सिधी वाट वठाईंदो, ऐं जेके इन क़ुरान खे मञे इन सिधी वाट ते हलंदा, वयुबशिरुल मोमिनीन, इन्हनि मोमिननि खे क़ुरान मुबारक बि ॾेई छॾींदो। त अल्लाह ताला वटि इन्हनि मोमिननि जो तमामु वॾो इज़त मर्तबो ऐं शान आहे। इन अमल खे कामयाब बणाइण हक़ीक़त ॾिसजे त जेको माण्हू दुनिया जा कम करे थो वञे, ज़मीन आबाद करे थो सघे, हिकिड़ो माण्हू दुकान हलाए थो सघे, हिकिड़ो माण्हू मज़दूरी करे थो सघे, हिकिड़ो माण्हू नौकरी करे थो सघे, औरतूं घर में पंहिंजो कमकार रंधण पचाइण धोइण पाइण सभु कम करे थियूं सघनि। इन्हनि मां कंहिं बि मुआशरे जे हिकिड़े फर्द खे इहो उज़ुर करणु त दीन जो कम मूंखां ॻोरो आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। केर बि माण्हू जेकॾहिं चवे, मर्द हुजे चाहे औरत हुजे, त निमाज़ मूंखां पढ़ी नथी थिए, क़ुरान मजीद मां नथो पढ़ी सघां या नथी पढ़ी सघां, सच ॻाल्हाइण हुजे, हया करणु हुजे, अल्लाह जो ज़िक्र करणु हुजे, पर्दो करणु हुजे,
जेकॾहिं केरु माण्हू चवे त मां इहे कम नथो करे सघां, इहो माण्हू कूड़ थो ॻाल्हाए। छो त दुनिया जा कम इन खां ॾुखिया आहिनि। हिननि में को बार न खणणो आहे, मथे ते का तगारी न खणणी आहे, चुल्हि ते वेही दूहे सां अखियूं ऐं गरम तए ते पंहिंजा हथ न साड़णा आहिनि, पर पाक पाणी सां वुज़ू करे अल्लाह जे बारगाह में मुसलो विछाए अदब एहतराम सां हथड़ा ॿधी रुकू करणो आहे, सजदो करणो आहे। ॿिया दुनिया जा कम हज़ार ॾुखिया, उहे वॾी ख़ुशीअ सां करे वेंदा आहियूं ऐं अल्लाह जी इबादत सवले में सवली। ऐं रब ताला फरमायो त ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, कंहिं बि माण्हू जे मथां मां उन जे साहब खां वधीक बार न रखियो आहे। हाणे जॾहिं केर बि मर्द हुजे चाहे औरत हुजे चवे त मूंखां निमाज़ पढ़ी नथी थिए, दुकानदार चवे थो त मूंखां निमाज़ पढ़ी नथी थिए, नौकरी वारो चवे थो त मूंखां निमाज़ नथी पढ़ी थिए, ऐं अहिड़ी तरह खोड़ ॿिया माण्हू, कुड़मतकारी करण वारो चवे त मूंखां नथी थिए, औरत घर में कमकार करण वारी चवे त मूंखां नथी थिए। खोड़ औरतूं वरी इहो बहानो ॾींदियूं त नंढड़ा ॿार आहिनि, कपिड़नि ते पेशाब था कनि, पलीत थी था वञनि कपिड़ा, निमाज़ नथा पढ़ी सघूं। कॾहिं ॿार खे त बहानो न कयो अथसि, या दुनिया जे कंहिं कम खे असां इहो बहानो पेश न कयो आहे त मूंखे हीअ मजबूरी आहे, पर अचे अचे उज़र ऐं बहाना असांखे पेश करणा पवंदा आहिनि त अलाह जे कमनि खे। हालांकि दुनिया जा कम जेकॾहिं माण्हू न बि करे तॾहिं बि माण्हू जो गुज़र सफ़र थी वेंदो आहे। उन जो मां तव्हांखे मिसाल ॿुधायां त रब ताला असांजे मुआशिरे में नाबीना बि पैदा कया आहिनि, मज़ूर मंडड़ा जॾड़ा बि पैदा कया आहिनि, जेके हिकिड़े पावलीअ जेतिरे कम करण जी ताक़त नथा रखनि। अवां खां पुछां थो त उन्हनि खे पाइण जे लाइ कपिड़ा मिलंदा आहिनि न मिलंदा आहिनि? धोइण जे लाइ हथड़ा न हूंदा अथनि तॾहिं बि अल्लाह ताला उनखे धोराए ॾींदो आहे। पचाइण जे लाइ हुननि वटि इंतज़ाम न आहे, पोखिण ऐं मेहनत मज़दूरी करण जेतिरी हुननि जे जान में ताक़त न आहे, तॾहिं बि रब ताला हुननि जे रोज़ीअ रोटे अटे लटे जाइ सभ जो इंतज़ाम खयो आहे। इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं दुनिया जी मेहनत मशक़त करण जी ताक़त न हुजे तॾहिं बि माण्हूअ जी दुनिया हली वेंदी, पर जेकॾहिं माण्हू अल्लाह जे बंदगीअ करण में सुस्ती थो करे त आख़िरत जो जहान न हलंदो। छो त हिते अल्लाह जे नाम ते ॻाल्हि हलंदी आहे, उधारे सुधारे में ॻाल्हि हलंदी आहे, भाउ भेण हिक ॿिए जे कम में अची सघंदा आहिनि, मिट माइट अज़ीज़ करीब ख़ुदा तरसीअ वारो पाड़ेसिरी बि कंहिंजी ख़िदमत करे वेंदो आहे। पर क़यामत जे ॾींहुं अल्लाह थो फरमाए त ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, केरु कंहिंजो बार न खणंदो। बार जो चइजे त असां डिॼी था वञूं त अलाए कहिड़ो बार। अज़ीज़ान गिरामी, दुनिया जा बार ॾुखिया आहिनि। तव्हां कंहिं माण्हू खे चओ त यार मुंहिंजे पारां कुड़मत त कर, फसल लहे त मां खणा, अधु ज़मींदार खे ॾींदुमि अधु मां खणंदुमि, तूं लोड़ वञी, न लोड़ींदो। को माण्हू हिकु अधु दफ़ो तव्हां सां कम ते हली सघे थो, पर हमेशा कुड़मत तव्हां वटि करे ऐं मज़दूरी तव्हां खणो, हो कमु करे लोड़े हलियो वञे, ईअं न थींदो। त क़यामत जे ॾींहुं जंहिं ॾींहुं हर माण्हूअ खे पंहिंजे जान ते अचे पवंदी त आमाल नामा विरहाइबा, सॼे हथ में मिलियो त नजात ऐं छोटकारो जन्नत जो दग सिधो, खॿे हथ में मिलियो त गिरफ़्तारी अज़ाब ऐं मुसीबत जहन्नम जो रस्तो सिधो। अहिड़े भयानक हाल में हाणे ॿुधायो त केरु कंहिंजे कम ईंदो? त अहिड़े भयानक मौक़े में जिथे माण्हूअ खे हिक तिर जी बि खोट थी सघे थी, ज़रो बि नेकीअ जो पाण खे कमु ईंदो, ऐं जे उन में ज़रो गुथो त माण्हू जहन्नम में वञी पवंदो, पोइ उन भयानक मंज़र जी अल्लाह सुब्हानहु व तआला जेका अकासी कई आहे त यौम यफिरुल मरउ मिन अखीहि उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि,
अल्लाह ताला तो फरमाए तो उन ॾींहुं माण्हू पंहिंजे भाउ खां भेण खां माउ खां ज़ाल खां ॿारनि खां बचनि खां भॼंदो वयक़ूलून हिजरम महजूरा चवंदा त परे 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 बचिजो मथां केरु चिंबड़े छो चई त कंहिंजो ॿार ॻीचीअ में पियो त ॿोड़े विझंदो अॼु ॿार खाइण जी गुंजाइश कान्हे तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं हुकुम आयो त वअनदिर अशीरतकल अक़रबीन वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा जॾहिं इहा ॻाल्हि अल्लाह ताला नाज़िल फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम त केरु कंहिंजो ॿार न खणंदो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि खे ड्रिजार त जहन्नम खां बचण जी तयारी कनि जन्नत ॾे हलण जी तयारी कनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा खे फरमायूं त ए फातिमा मुंहिंजी न्याणी दुनिया में जेको अमा चओ त मां तोखे ॾींदोमांइ क़यामत जो ॿार पाण खणंदी माते न भाड़जांइ हालांकि अम्मा फातिमा ज़हरा जॾहिं ईंदा हुया हुज़ूर साईं जे ज़ियारत करण जे लाइ त पाण करीम उथी जाइ ॾींदा हुआ उन्हनि खे वेझो करे विहा ॾींदा अम्मा फातिमा ज़हरा जा ॿ बचड़ा हज़रत हसन हज़रत इमाम हुसैन साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिन्हिनि खे खणंदा हुआ ॿिन्हिनि खे चुमंदा हुआ ॿिन्हिनि खे सिंघंदा फकदा फरमाईंदा त हाज़ान रैहानतान हे मुंहिंजी ख़ुशबू जा गुल आहिनि जीअं गुल सिंघबो आहे ईअं मां हिननि मूं ख़ुशबू ऐं लज़त वठंदो आहियां कॾहिं अंगल कंदा हुआ चिंबड़ी पवंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खे कुल्हड़े ते विहारे ऐं निमाज़ में बीठा हूंदा हुआ ॿारड़ो कुल्हे ते वेठो आहे पाण करीम निमाज़ में बीठा आहिनि सजदे में वञनि त उनखे वठी खंबेड़ी खां लाहे भरिसां रखनि वरी जॾहिं फारिग थियनि त वरी कुल्हड़े ते विहारे छॾनि वरी बीठा आहिनि निमाज़ में एतिरी मोहबत करण वारा बचड़ा उन्हनि जी अमड़ फातिमा ज़हरा सय्यदत निसाए अहलिल जन्नत जन्नत जे सभिनी ज़ालुनि जी सरदार उन खे था फरमाइनि त फातिमा पंहिंजो अमल खटाईंदी अबो नबी थई मुड़स अली थई बचड़ो हसन हुसैन थई पर इन ते न भाड़जाए अमल हूंदी त जान छुटंदी न त जान न छुटंदी अबा हाणे असांजो ज़ाइफूं निमाज़ बि न पढ़नि तहारत पाकाई बि न कनि लटो कपिड़ो बि पाक न कनि वरी घर पंहिंजे में ख़ैर ख़्वाही सां न हलनि अबे सां अमड़ सां मुड़स सां ससु सां भेण सां भाउ सां हर कंहिं सां जहिड़ो झटो बि पियो थिए हुकूक बि हिक ॿिए जा पिया खाजनि बेहुरमतियूं बेइज़तियूं हिक ॿिए जूं पयूं थियनि पोइ किथां असां पंहिंजी जान छॾाईंदासीं क़यामत में कहिड़े आसरे ते को आसरो कोन्हे जेकॾहिं अल्लाह जे बाज ऐं महिरबानी में माण्हू जो कुझु चङे अमलनि जे ज़रिए वेझड़ाई ऐं बाक़ी रब ताला जे रहमत में उमीद कबी अल्लाह जे ख़ौफ़ ऐं बेफ़रमानी जे अज़ाब खां डिॼबो ऐं डरबो त पोइ मुमकिन आहे त कुझु बचाव थिए ऐं जेकॾहिं न त पोइ बचाव जो को रस्तो को दग कोन्हे नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद जो ॾींहुं हुयो ईद निमाज़ पढ़ायूं पोइ उन वक़्तु ईद में उते अहिड़ो इंतज़ाम हुयो जो औरतूं बि सभु अज़वाज मुताहिरात सहाबियात सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु ईद में शरीक थींदियूं हुयूं ऐं पाण करीमन फरमायो त सभिनीनि खे शरीक कयो पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद जे ख़ुतबे खां फारिग थी ऐं औरतुनि जी जमात जे पासे ॾे आया पोइ फरमायूं त या माशरन निसाए तसद्दक़न ए औरतुनि जी जमात तव्हां ख़ैरात ॾियो फइन्नी उरीदु अक्सर कुन अहल नार मां तव्हां मां घणियूं ज़ाइफूं जहन्नम में ॾिसी आयो आहियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं इहा ॻाल्हि फरमाई त औरतूं वीचारूं परेशान थियूं त अल्लाह जा रसूल असांजो कहिड़ो ॾोह आहे जो असां जहन्नम में वेंदियूंसीं फरमाई त तुकसिरन अल्लान व तकफुरन अल आशीर तव्हां में हिकिड़ो त लानत घणी हूंदी आहे लानत माना रुगो लानत जो अखर न गार गंद घटि वधि चवणो ऐं जीअं असां वटि ॿारहाड़ी में त ॾिठो आहे त अमूमन कुकड़ खे ॿिले खे कुते खे ढोर खे ढॻीअ खे ॿकरीअ खे कंहिं बि तंग कयो घर में त माई लख लानत खणी चवंदी ॿार खे नंढे खे वॾे खे जंहिंखे पंहिंजी पंहिंजी आहार हर कंहिं ते लानत जी फिटकार पई पवंदी फरमायूं त हिकिड़ो त तव्हांजे ज़ुबान ते लानत घणी हूंदी आहे लानत ऐं इन जे ज़ुमरे मां गार गंद ॾियणु ऐं ॿियो तकफुरन अल आशीर जेको तव्हांजो ज़िम्मेदार हूंदो आहे उन जी तव्हां बेशुक्री कंदियूं आहियो जे पंहिंजे घर में आहे त अबे अम्मा जी बेशुक्री आहे जेकॾहिं अल्लाह ताला हुनखे पंहिंजो घर नसीब थो करे ऐं पंहिंजे घर वारी वञी थिए थी
त उते पंहिंजे घर वारे ऐं पंहिंजे मिटनि माइटनि जी बेशुक्री आहे। ऐं इहा बेशुक्री माण्हूअ खे ॿोड़े मारींदी आहे। हालांकि औरत जे लाइ जेको अल्लाह ताला कामयाबी जो रस्तो रखियो आहे, मर्द वांगुरु रब ताला हुन जे मथां वॾा बार न रखिया आहिनि, बल्कि रब ताला हुन जे मथां तमामु थोरो ऐं मुख़्तसिर तरीन अमल रखियो आहे, जो जिस्मानी तौर ते मर्द खां उहा कमज़ोर आहे, त रब ताला बार बि हुनखे पंहिंजी आह खणायो आहे। हिकिड़ी शइ मां चवंदो आहियां त जेका ज़ाइफूं पंहिंजे मथां गौरी सम्झंदियूं आहिनि, पर जे हक़ीक़त ॾिसनि त गौरी न आहे, ॾाढी हल्की ॻाल्हि आहे। उहा आहे पंहिंजे कावड़ ऐं जोश ते कब्ज़ो करणो ऐं कंट्रोल करणो। ज़ाइफां कंहिंजे मथां कावड़ कंदी, घर में मुड़ुस ते, ॿियनि ते, मिटनि माइटनि ते, ज़ाहिरा जंहिंखे ताक़त हूंदी उहो कावड़ कंदो, कमज़ोर पाण खे ताक़त कावड़ न कंदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त लैस शदीद बिल ग़ज़ब बिसुरअ, ॾाढो इन खे न चइबो जो खणी ॿिए खे दसे, वलाकिन शदीदुल लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब, पर ॾाढो माण्हू ताक़तवर माण्हू इहो आहे जो कावड़ जे वक़्तु पंहिंजो पाण खे कंट्रोल करे वञे। छो त इन कावड़ में जे ज़ुबान ग़लत इस्तेमाल थी, घटि वधि ॻाल्हायो, मुड़ुस जे अबियमड़ खे घणे क़दुरु पंहिंजे अबियम सां इख़्तिलाफ़ात घटि हूंदा आहिनि, पर जॾहिं माण्हू पराए घर वञे थो त पोइ उते इख़्तिलाफ़ात वधी था वञनि। हालांकि इहा वॾी नारवाई आहे, वॾी नाजाइज़ी आहे। छो त औरत जंहिं पलव में ॿधिजी, जंहिं पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञे थी, इन जो शान ऐं शरफ़ भला घटि आहे छा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं मां कंहिंखे हुकुम कयां हा त केरु बि कंहिंखे सजदो करे, त औरत खे हुकुम कयां हा त पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे, पर सजदो रुगो अल्लाह जो आहे, तंहिंजे करे औरत सजदो अल्लाह खां सवाइ ॿिए खे न कंदी। बाक़ी मुड़ुस जी इज़त ईअं अथसि, पहिरियों उर्दू वारा इन खे चवंदा आहिनि त खावंद मजाज़ी ख़ुदा, हिकिड़ो अल्लाह हक़ीक़ी मालिक, ॿियो दुनिया में मजाज़ी मालिक मुड़ुस आहे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इन जी क़दुरदानी फरमाई। साईं फरमायूं त मन सल्लत खमसहा वसामत शहरहा वसानत इरदहा व अताअत बालहा क़ील लहा उदखुली मिन अय्यि अबवाबिल जन्नत शिअत औ कमा क़ाल अलैहि सलातु वसलाम। फरमायूं त जेका ज़ाइफा 5 वक्त निमाज़ जा पढ़े थी, रमज़ान अल मुबारक जे महीने जा रोज़ा रखे थी, पंहिंजे इज़त आबरूअ पर्दे गैरत हयाव खे सोघो करे थी रखे, गैरतमंद औरत आहे। अजनबी माण्हूअ खे पंहिंजो कपिड़ो ॾेखारण बि न चाहींदी आहे, खुशबू ऐं अतरु हणण त परे जी ॻाल्हि रही, मुंहुं खोले घुमण ॿाहिरि त परे जी ॻाल्हि रही, पर कपिड़ो जेको संदसि हूंदो आहे न, जेका सलवार कमीस या रओ पाईंदी आहे, चवंदी आहे त इन जो पलव बि केरु ॿाहिरि न ॾिसे। अॻे ज़माने में औरतूं हूंदियूं, का नंढी छोकर सोकर जंहिंखे बुरके पाइण जो तजुर्बो घटि हुजे, ख़ुदा न ख़ास्ता जे करे उन जेको रए जो पलव रुगो हेठि किरी पवंदो हो, ऐं 2-4 अंगूर जेकॾहिं रए जो पलव बुरके मां हेठि ज़ाहिर थींदो, त का वॾी, का मासी, का माउ, का नानी, का ॾाॾी अहिड़ो छोकिरीअ खे ॿुधाईंदी, चवंदी त गैरत विञाई अथई छा? ॾुखिया अखर चवंदा हा, मां नथो चवां। ऐं जेकॾहिं कंहिं वॾड़ी औरत खे हुजे त भली न्याणियुनि खे उहो ॿुधाए ऐं सम्झाए बि सही, जो हक़ आहे इहो, औरत खे ॿुधाए त इहो वधीक हक़ आहे। एतिरी कावड़ हूंदी, पोइ नतीजो इहो आहे जो मुआशिरो बि अल्हम्दुलिल्लाह पाक हूंदो। ज़ाइफूं ॿाहिरि हलंदियूं त दग खां वधीक उन्हनि जी नज़र मथे न उथंदी, छो त अल्लाह ताला फरमायो त कुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फुरूजहुम व कुल लिल मुमिनाति यग़ुद्दन मिन अबसारिहिन व यहफ़ज़न फुरूजहुन। मर्दन खे बि हुकुम आहे त दीद हेठि करे हलनि, औरतुनि खे बि हुकुम आहे त नज़र हेठि करे हलनि। जे मुंहिंजो चेहरो खुलियल आहे, मां हेॾे होॾे निहारींदुसि त मूंखे माण्हू ॾिसंदा, त सॼे खॿे ॾिसंदो थो वञे, ईंदे वेंदे जे मुंहं में नज़र विझी ॾिसंदो थो वञे, पर जेकॾहिं मुंहं ते पर्दो ऐं हिजाब पियल हुजे ऐं अखियूं आज़ाद हुजनि, जाॾे तॾे पयूं फिरनि,
इन जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? पोइ बाक़ी अलाह ताला छा चयो त मोमिन मर्दनि खे चओ त अखियूं हेठि कर, मोमिन औरत खे चई त अखियूं हेठि कर। जे मर्द तूं अखियूं हेठि न कंदे त इज़त नीलाम थी वेंदई, ऐं औरत जेकॾहिं तूं बि पंहिंजी नज़र ऐं दीद अखियूं हेठि न कंदीअ त इज़त नीलाम थी वेंदी। अलाह ताला जे क़ुरान में फरमान आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे मुआशिरे में दीन जी तालीम थिए थी। इन दीन जे तालीम जो ख़ासि तौर ते मां चवंदो आहियां त असांजे नियाणियुनि जे हक़ में हिसो इहो आहे त उहे इन दीन जे तालीम जे मथां अमल कनि ऐं उन्हनि खे जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ फरमायो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो आहे। पर कुछ मसाइल औरतुनि जा ख़ासि आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं बीबियूं सगोरियूं अल्लाह ताला 11 रखियूं। उन्हनि 11 बीबियुनि जी जेकॾहिं सीरत ऐं सुन्नत पढ़ंदियूं औरतूं त इहा उन्हनि औरतुनि जे लाइ सुन्नत ऐं सीरत ऐं उसवा हसना आहे जंहिं ते हिननि खे हलणो आहे। पोइ जेका औरत पंहिंजो रहबर ऐं अॻुवाण अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा उम्मुल मोमिनीन खे सम्झे, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा उम्मुल मोमिनीन खे पंहिंजो अॻुवाण सम्झे, अम्मा बीबी ज़ैनब, बीबी सलमा, बीबी सफ़ैया, बीबी सौदा जन खे पंहिंजो रहबर ऐं अॻुवाण सम्झे, जिन खे अल्लाह ताला फरमायो त या निसा नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा, ए नबी जूं बीबियूं तव्हां आम औरतुनि जहिड़ियूं न आहियो। पोइ अबा जेका औरत पंहिंजो ख़ासि औरत खे जेके दुनिया में चूंड औरतूं आहिनि, अल्लाह ताला फरमाए त नबी सोना जेके मां तोखे बीबियूं ॾिनियूं आहिनि चूंड ॾिनियूं आहिनि, आम मायूं न आहिनि। जे इन ख़ासि उम्महातुल मोमिनीन खे अॼोकी न्याणी जेका उन उम्मुल मोमिनीन जी रूहानी ऐं जिस्मानी माउ खां वधीक धीउ आहे, उहा जेकॾहिं उन जी ताबेदारी कंदी, उन जे रस्ते ते हलंदी त अल्लाह ताला यकीन ॼाणो त उनखे पाण वटि ज़रूर क़बूलियत ऐं इज़त जो वॾो शरफ़ ॾींदो। तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त औरत 5 वक़्त निमाज़ जा पढ़े, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखे, पंहिंजी इज़त आबरू ऐं पर्दो महफ़ूज़ रखे। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में पहिरियों गंदियूं मायूं हूंदियूं हुयूं जेके शादियुनि में ग़मिन में जेके न निकिरंदड़ न्याणियूं सियाणियूं औरतूं कॾहिं मिटे माइटे शादीअ ग़मीअ में शरीक थियनि त उते शैतान जूं चेलियूं हिकिड़ियूं मायूं हूंदियूं जेके उन्हनि औरतुनि खे बेपर्दे कराइण, बेपर्दे परावन धाइरनि मर्दनि जे मुंहुं लॻाइण ऐं उन्हनि जी कोशिशि हूंदी त जेतिरो थी सघे त हिननि खे गंद जे खॾ में लाहे ॾिए। हाणे इहो एजेंट तब्दील थियो आहे। इहो जेको शैतान जो एजेंट अॻ में बुछड़ियूं कुराड़ियूं हूंदियूं हुयूं जेके औरतुनि खे ख़राब कंदियूं हुयूं, हाणे उहो एजेंट तब्दील थी वियो आहे। हाणे घणे क़दुरु इल्ला माशा अल्लाह जंहिंखे महफ़ूज़ रखे ऐं जंहिं औरत खे पंहिंजी इज़त आबरू प्यारी आहे उहा नथी रखे, न त उमूमन मोबाइल हर कंहिं जे खीसे में पई आहे ऐं इहो शैतान जो वॾो एजेंट आहे। मर्द जे बारे में चाराना ऐं औरत जे बारे में ॿर पिया बुछड़े करण जो इहो अॻुवाणो इमाम आहे। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, अलाए केतिरियूं फोनियूं हिन ते ईंदियूं आहिनि, अजनबी ऐं ओपरियूं। बाबा कम न ई ॻाल्हाइणो, मां वांदो न आहियां, जान छुटी। जॾहिं हिकिड़े मां कुराड़े माण्हूअ वटि अलाए केतिरियूं फोनियूं थियूं अचनि ऐं उन हिकिड़ीअ फोन ते रुगो हा कयो त शैतान जो दरवाज़ो खुले, पोइ ॿियनि वटि छा न घटाईंदो हूंदो शैतान। तंहिंजे करे हाणे इहे शैतान जे फितने जो दरवाज़ो एतिरो आम थी वियो आहे, जेसी ताईं मोमिन औरत पंहिंजे अखियुनि सां क़ुरान ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मूजिबि जन्नत बि अहिड़ो ईमान रखे जो अखियुनि सां नज़र अचेसि ऐं जहन्नम ऐं उन जे सज़ाउनि ते एतिरो यकीन हुजेसि जो अखियुनि सां नज़र अचेसि, पोइ जॾहिं बाहि अखियुनि सां नज़र ईंदी त पोइ उहो माण्हू पंहिंजो बचाव करे सघंदो। ऐं बचाव करण जे लाइ हिकिड़ो क़ुरान ऐं सुन्नत जो तरीक़ो, अज़वाज मुतहरात जो अख़लाक, सहाबियात, ताबइयात, तबअ ताबियात ऐं सालिहात जे अख़लाक खे पंहिंजे ज़िंदगीअ जो उसूल बणाइणु ऐं ॿियो अल्लाह खां मदद घुरणु त रब असांजी इज़त आबरू बचाए जाए, अल्लाह असांखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखजाए, रब असांजो पलव पर्दो कंहिंखे न ॾेखारिजाए। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जो जॾहिं आख़िरी ज़मानो थो थिए
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा फातिमा ज़हरा खे इहा बि बिशारत ॾेई विया हा त हे फातिमा मूंखां पोइ मुंहिंजे ख़ानदान में पहिरियों तूं मूंसां अचे मिलंदीअ, माना दुनिया छॾींदीअ। हुज़ूर सां जन जे 4 महीननि खां पोइ अम्मा फातिमा ज़हरा वफ़ात कई आहे ग़ालिबन। त अम्मा फातिमा ज़हरा जन उन ॾींहुं गुस्ल फरमायो आहे, फुल तयारी कई अथऊं ऐं हज़रत अली करम अल्लाह वजू खे वसीयत कयो त अली मुंहिंजो जनाज़ो राति जे ऊंदहि में कढजांइ, जो ज़िंदगीअ में कंहिं मुंहिंजे पेर जो निशान न ॾिठो आहे। अली जीअं मुंहिंजे मैयत ते केरु नज़र विझे चवे त अम्मा फातिमा ज़हरा हीअ खॼी थी वञे, इहा ख़बर कंहिंखे न पवे। ऐं असां लटनि कपिड़नि जो नुमाउ करणु, वरी ख़ासि तौर ते जेकॾहिं अॼु असांजे हिन प्रोग्राम में असांजूं न्याणियूं शरीक आहिनि त मां उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि त शैतान जेके धोखा ॾींदो आहे, अवां पुराणे ज़माने में ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं त अॻे चवंदा हुआ त साईं बुर्दा फरोश माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा जंहिंखे खरकार बि चवंदा हुआ, उहे हितां ॿार चोराए था वञनि। कीअं था चोराए वञनि? चई कॾहिं खट मिठड़ा हूंदा अथनि नशे वारा, कॾहिं ॿी का शइ नशे वारी हूंदी अथनि उहा माण्हू खे ॾींदा आहिनि, ॿार ॾे खे ॾियनि त वाहे त खा, उहो जो खाए त बसि अखियूं ॿूटिजी वञनि, खणी पंहिंजे ॿोरे में विझी गॾे ते रखियूं खयूं हलिया वञनि, वञी अलाए किथे कढनि जबलनि में। अल्लाह अकबर। हाणे असांजे पोयों ईअं शैतान पियो आहे। नालो हमदर्दीअ जो आहे, नालो पर्दे जो आहे, नालो ढकजण ऐं हिफ़ाज़त जो आहे, पर जेके लटा लिबास ऐं पोशाक ऐं उन्हनि जा डिज़ाइन ऐं फैशन आहिनि, जे उन्हनि खे इस्लाम जी अखि सां ॾिसी नज़र रखो त उन खे उघाड़प, बेहयाई, बुछड़ाई खां सवाइ ॿियो नालो न ॾेई सघंदो। कपिड़ा अहिड़ा सोढ़ा जो कपिड़े जो रंग जेकॾहिं न हुजे त इहा ॼण त औरत जो जिस्म आहे, एतिरा सन्हा जो मां सम्झां थो ऐनक जे शीशे मां अञा नज़र थोरी घटि पवंदी आहे, हिन मां वधीक अंदरि नज़र टपे। वरी अञा इन खां ॿियो फितनो बुरको पहिरियल, उन बुरके जे मथां ज़ोर कढ़ायूं ऐं बर्थ थियल, बुरको बि अहिड़ो सेवड़ो जंहिंमें औरत जो पूरो जिस्म पियो नज़र अचे, उन जी कदो क़ामत पई नज़र अचे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जॾहिं अज़वाज मुतहरात इस्लाम जे शुरू ज़माने में जॾहिं अञा घर में मोरेज़ वग़ैरह न ठाहिया हुयऊं ऐं ॿाहिरि वञिणो पवंदो हो ऐं रुगो हिकिड़ो दफ़ो औरतूं निकिरंदियूं हुयूं ॿाहिरि वञी थी कंहिं झगड़े में ऐं पंहिंजो ज़रूरत पूरी करे वापसि ईंदियूं, त उन वक़्तु उन्हनि जे जेको हिजाब पर्दो पहिरींदियूं हुयूं गिराठ खां वधीक पोयों लड़कंदो हो, जेको उन्हनि जे पोयों रंध मिटाईंदो अचे, जीअं पेर जो निशान बि हेठि न बीहे। ऐं हाणे उहे गिराठियूं त वयूं, पर एतिरो सोढ़ो थी वियो आहे जो इहो मां सम्झां थो त एतिरो लिबास सोढ़ो पाइण बि वॾी बेहयाई थींदी, ऐं उहो बुरको सोढ़ो एतिरो पाए ऐं औरत निकिरे, ऐं पोइ कहिड़ी ढकियल थी। ख़ुदा जे वास्ते घटि में घटि अहिड़ो हिजाब पाए औरत पाण खे आईने में ॾिसे, जेकॾहिं पंहिंजो जिस्म नज़र अचेसि थो त पोइ इहा उघाड़ी आहे, ॿाहिरि निकिरणु हराम अथसि। ऐं जेकॾहिं फुल ढकियल आहे ऐं उन जो को डौल अंदाज़ कुझु बि नज़र नथो अचे, थुलाई सनाई नज़र नथी अचे, हिजाब वेकिरो ऐं गिरगिलो आहे चौधारी, त पोइ पंहिंजे ज़रूरत लाचार ऐं मजबूरीअ में ऐं पंहिंजी कंहिं सुठी सोबत ऐं संगत वारे वॾी नंढड़ीअ खां सवाइ औरत इहा ॿाहिरि न निकिरे। वकरन फी बुयूतिकुन्न वला तबररजन तबरुजल जाहिलियतिल ऊला, अल्लाह थो फरमाए त पंहिंजे घर में करार कयो जीअं अॻे जाहिलनि जूं ज़ाइफूं पंहिंजो मुज़ाहिरो करे निकिरंदियूं हुयूं, ईअं न निकिरो। वअक़िमन सलात, नमाज़ क़ाइम कयो, वआतीन ज़कात, ऐं ज़कात ॾियो, वअतिअन अल्लाह व रसूल, अल्लाह जे रसूल जी फर्माबरदारी कयो। त अहिड़ो लिबास पाइणु जंहिंजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿ हिकिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके मूंखे नज़र नथियूं अचनि। फरमायो हिकिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि जे हथनि में लकड़ आहिनि का अज़नाबिल बकर, ॼण ॾांद जो पुछ आहे, चम जा लकड़ आहिनि जेके माण्हुनि खे माण्हू मारींदा वठंदा ना। ॿिया फरमायूं त कासियातुन आरियात, कपिड़ा पहिरियल पर जहिड़ियूं उघाड़ियूं, माइलातुन मुमीलात, पाण परावन मर्दनि ॾे माइल थियनि, ॿियनि खे पाण ॾे लाड़ण जे लाइ पंहिंजे इन्हनि कपिड़नि लटनि लिबासनि फैशननि जो मुज़ाहिरो कनि त जीअं ॿाहिरियां माण्हू ॾिसी असां ॾे लाड़ो कनि। औरत जेकॾहिं सुहिणो लिबास पाईंदी ऐं ज़ेब ज़ीनत कंदी ऐं अल्लाह ताला हुन जी सूंहं
जी इजाज़त ॾिनी आहे पाणी ऐं तेल ऐं मेहंदीअ जो रंग। इहो हिन जे लाइ त घर में उन जूं पाण जहिड़ियूं औरतूं हुन खे ॾिसी सघनि थियूं, या जेके हुन जा हुकूक शरईअ मूजिबि वारस बणजनि था उहे ॾिसी सघनि था। उन खां सवाइ ॿिए जे आॾो अहिड़े क़िस्म जो मुज़ाहिरो औरत जो सरासर गुनाह कबीरा ऐं हराम आहे। पोइ जेकॾहिं अहिड़ो अंदाज़ ॿाहिरि करे निकिरे, मां हिकिड़ो सुवाल पुछंदुमि ऐं मुंहिंजी न्याणियूं भेनर अदड़ियूं उहे सुवाल हिकु हिकु पाण खां पुछे त जेकॾहिं का औरत वॾे पैमाने ते मेहंदी हणी निकिरे, लटो लिबास वॾे आलीशान अंदाज़ जो पाए निकिरे, पोइ उहे मेहंदीअ जा हथ ऐं पेर बि ज़ाहिर करे हले ऐं उन पंहिंजे लटे लिबास जा कुझु हिसा बि ज़ाहिर थी हलनि से, मां इन्हनि खां पुछां थो त अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी पाण खां सुवाल कनि, पाण खे जवाब ॾियनि, आया इहो घिटीअ में लंघंदड़ मर्दनि खे ॾेखारण जे लाइ आहे या ॿिए कंहिं मक़सद जे लाइ आहे? जे ॾेखारण जे लाइ आहे त आया पोइ हदीस शरीफ़ मूजिबि माइलातुन मुमीलात पाण परावन मर्दनि ॾे लाड़ो कनि, माना उन्हनि जे लाइ इहो ज़ेब ज़ीनत ऐं सूंहं खणी ॿाहिरि निकिरनि, व मुमीलात उन्हनि खे पंहिंजे पासे ॾे लाड़ो कराइनि। रूसुहुन्न कअस्नामिल बुख्त, वरी वारनि जा मथे झूड़ा ईअं ॿधंदियूं ॼण उठ जो कुंहटा मथे थी ॿधल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ला यदखुलनल जन्नत वला यजिदन रीहहा, अहिड़ी माई न जन्नत में वेंदी न जन्नत जी खुशबू लहंदी। व इन राइहतल जन्नत लतूजद मिन मसीरत कदा व कदा, जन्नत जी खुशबू हिकिड़ी रिवायत मूजिबि जेको मूंखे तफ़सीर मालूम आहे त 400 मैल जे पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी। माना हितां असां तक़रीबन मुल्तान जेतिरो पंधु परे हुजऊं जन्नत खां न त जन्नत जी खुशबू हिते ईंदी। पर जेकॾहिं औरत अहिड़े क़िस्म जी ग़लति रवैयो ऐं ग़लति हरकत इख़्तियार थी करे त उनखे इहा जन्नत जी खुशबू न ईंदी। तंहिंजे करे असांखे घुर्जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ते ऐं असांजे न्याणियुनि अमड़ियुनि अदड़ियुनि खे अज़वाज मुतहरात जे सुन्नत ऐं अख़लाक ते हलणु घुर्जे, त पोइ इन्हनि जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला तमामु वॾा अजुर बयान कया आहिनि। अल्लाह तो फरमाए त वमन यक़नुत मिनकुन्न लिल्लाहि व रसूलिही व तअमल सालिहा, जेका अल्लाह अल्लाह जे रसूल जी फरमाबरदार थींदी, अमल सालिह कंदी, फ़इन अल्लाह अअद्द लिल मुहसिनाति मिनकुन्न अजरन अज़ीमा, पोइ अल्लाह ताला तहां मां नेकोकार औरतुनि जे लाइ तमामु वॾा अजुर तयार कया आहिनि। बाक़ी औरतुनि जे लाइ जेको अमल जो मुख़्तसिर प्रोग्राम हुयो त 5 वक़्त निमाज़ पंहिंजी पाबंदीअ सां पढ़े, रमज़ान शरीफ़ अचे त उन जा रोज़ा रखे, पंहिंजे इज़त आबरूअ जी हिफ़ाज़त करे, पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी करे, उन जे मौजूदगी में ऐं उन जे पर पुठ, उन जे घर, उन जे माल, उन जे नंग, उन जे इज़त में का बि ख़राबी ऐं हरकत न करे। कील लहा, इहा माई जॾहिं मरंदी त इनखे चइबो त उदखुली मिन अई अबवाबिल जन्नत शिअत, ए अल्लाह जी बानी, हे जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोलियल अथई, जाथों वणे जन्नत में हली वञ। कम सफ़ा थोरो, न तीर तलवारूं खयई, न धक झलियई, न सिर वढायई, न ज़ख़म सठई। इहे 5 कम जेके अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसिया, इन्हनि करण सां इन जो हिते घर बि जन्नत जो मिसाल थी वेंदो, इन जी क़ब्र बि जन्नत जो मिसाल थी वेंदी। त इंशाअल्लाह हशर जे ॾींहुं उथंदी त अल्लाह ताला इनखे फरमाईंदो त जन्नत में हली वञ। अल्लाह सां इंशाअल्लाह असांजे न्याणियुनि, असांजे अमड़ियुनि अदड़ियुनि खे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि खे जिन खे अल्लाह ताला क़ुरान मजीद जो इल्मु ऐं नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमाननि पाकनि मां जेको कुझु नसीब कयो आहे, अल्लाह शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमल करणु असुल शइ आहे, जेकॾहिं अमल न आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला थो फरमाए यहूदियुनि खे तौरात ॾिनमि, उहा न खयूं। रब थो फरमाए त पोइ उन्हनि जो मिसाल ईअं थियो जीअं गॾह जे मथां बोरो रखो, गॾह जे मथां बोरो रखबो आहे, उन में कॾहिं सिरूं पियल हूंदियूं आहिनि, कॾहिं मिटी पियल हूंदी आहे, कॾहिं बजरी ऐं वारी पियल हूंदी आहे, पर हिकिड़ो दफ़ो इन गॾह जे मथां बोरो किताबनि जो भरे रखो, दीनी किताब। गॾह खे फ़र्क़ु पवंदो त सिरूं आहिनि कि न किताब आहिनि, साॻी ॻाल्हि आहे। अल्लाह तो फरमाए त असांजा
उम्मतुनि जा माण्हू बि केतिरा ईअं थी था वञनि जीअं यहूदियुनि खे मां तौरात ॾिनो पर हुननि कॾहिं जो ॿोरो सम्झी खयो अलाह जो किताब न सम्झूं अलाह जो किताब सम्झनि हा त उन ते अमल कनि हा जे इहे तौरात क़ाइम कनि हा इंजील क़ाइम कनि हा अलाह तो फरमाए त असां जेकर उन्हनि खे पेरनि मां मथऊं पासनि ॾऊं रिज़्क जा दरवाज़ा खोले ॾियूं हा दुनिया में ऐं आख़िरत में पंहिंजी कामयाबी ऐं रज़ा जा दरवाज़ा खोले ॾियूं हा हाणे इहा तालीम साॻी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे आहे त तव्हां यहूदियुनि जे उम्मत खां इज़त वारा आहियो तव्हांजो नबी 1.25 लख नबियनि खां इज़त वारो आहे तव्हांजे नबीअ जूं बीबियूं सगोरियूं उम्महातुल मोमिनीन आहिनि इहो अहिड़ो शरफ़ आहे जो असां जेकॾहिं इन शरफ़ खे अपनाईंदासीं ऐं खणंदासीं ऐं जेको अल्लाह ताला असांखे क़ुर ऐं हदीस जो इल्मु ॾिनो आहे इन ते अमल कयोसीं त अल्लाह ताला इन्हनि इबादत गुज़ार औरतुनि जे लाइ वॾा दर्जा बणाया आहिनि ऐं जेकॾहिं न ऐं ईअं न कयोसीं त पोइ असांजो मिसाल बि अहिड़ो ई थींदो जीअं अल्लाह ताला यहूदियुनि जो ॾिनो त जीअं गॾहनि जे मथां ॿोरो किताब जो रखो फ़र्क़ु न पवे माना ॼण त पोइ पंहिंजी इंसानियत विञाए छॾीसीं दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इंसानियत विञाइण खां बचाए ऐं रब सुब्हानो ताला असांखे चङनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां ॼाणो कुझु क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ियूं आहिनि रब ताला इन्हनि जी माना मतिलब ऐं तर्जुमे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तूं पुछे त कुल मन यरज़ुकुकुम मिन समाए वल अर्ज़ दुनिया में लालच न कजो ॿुधायो त तव्हांखे ज़मीन आसमान में रिज़्क़ केरु ॾींदो आहे ॿुधायो त तव्हांजे कननि ऐं अखियुनि जो मालिक केरु आहे ॿुधायो त मुअल मां जीअरे खे केरु कढंदो आहे ॿुधायो त जीअरे मां मुअल खे केरु कढंदो आहे ॿुधायो त सॼी काइनात जो हे मामिलो सिज चंड केरु थो हलाए जवाबु ईंदो त अल्लाह तो फरमाए त फकुल अफला तत्तकून पोइ इन रब खां डिॼो कोन था अल्लाह पंहिंजो ख़ौफ़ नसीब फरमाए फज़ालिकुमुल्लाह रब्बुकुमुल हक़ इहो ई तव्हांजो अल्लाह सचो रब अथव फमाज़ा बादल हक़ इल्ला ज़लाल हक़ खां पोइ ॿियो कुझु बि कोन्हे गुमराही आहे फअन्ना तुसरफून तव्हां काॾे था फिरो कज़ालिक हक़त कलिमतु रब्बिका अलल लज़ीना फसक़ू अल्लाह तो फरमाए त तुंहिंजे रब जे अज़ाब जो अखर साबित थी वियो उन्हनि जे मथां जिन गुनाह कया त अन्नहुम ला युमिनून इहे बेईमान आहिनि ऐं इन्हनि जे मथां अल्लाह जो अज़ाब ईंदो ई ईंदो चवेनि त अल्लाह खां सवाइ ॿियो को तव्हांजो शरीक आहे जेको ख़ल्क़ खे पैदा करे पोइ वरी मौल खे जीआरे चवे त न अल्लाह ई ख़ल्क़ खे पैदा बि कंदो आहे ऐं मौल खे जीआरींदो आहे पोइ बाक़ी तव्हां काॾे था फिरो जॾहिं पैदा बि उहो करे मारे बि उहो वरी जीआरे क़बरनि मां कढे बि उहो पोइ बाक़ी कंहिंखे मालिक था सम्झो जेकॾहिं कंहिंखे नथा सम्झो त निधण कयो निधण को न थींदो आहे माना मालिक अल्लाह आहे मालिक बि अल्लाह हुजे उनखे न मञो इंसान तोखे कंहिं ढीठ बणायो आहे जो अहिड़ो थी वियो आहे कुल हल मिन शुरकाइकुम मन यहदी इलल हक़ चवें त को तव्हांजो शरीक आहे जेको हक़ जी वाट वठाए कुल अल्लाह यहदी लिल हक़ चए त अल्लाह ई हक़ जी वाट वठाईंदो आहे फमन यहदी इलल हक़ हक़ ऐं युतबा अमल ला यहदी जेको हक़ जी हिदायत करे उन जे पोइवारी करण लाइक़ु आहे या जेको हक़ जी हिदायत न करे उन जी पोइवारी कजे फमा लकुम छा थियो अथव कैफ़ तहकुमून कीअं था फ़ैसिलो कयो जो गुनाह न बेहया न बुछड़ाइण जे पोयों माण्हू हलियो थो वञे चङाई ऐं भलाई ऐं नेकीअ जे सॾ ते माण्हू नथो अचे अल्लाह तो त असुल ॻाल्हि इहा जो माण्हू यकीन ते न आहिनि जेको गुमान धपो था ॾिसनि त हेॾो क़ुर सचो नबी सुहिणे जो फरमान सचो यकीन जो प्रोग्राम क़ुर ऐं सुन्नत जो आहे उनखे छॾे दुनिया जे कूड़नि धोखनि जे पोयों हलिया था वञनि शैतान जे कूड़नि पोयों जेके दिलासा आहिनि उन जे पोयों हलिया था वञनि इन अल्लाह अलीमुम बिमा यफ़अलून अल्लाह सुब्हानहु व तआला माण्हुनि जे सभिनी किरदारनि खे ॼाणे थो अल्लाह तो फरमाए त हीउ क़ुर कोन्हे जो अल्लाह खां सवाइ ॿियो को माण्हू घड़े तव्हांखे कूड़ो आणे ॾे पर हे क़ुर तस्दीक आहे पंहिंजी बि अॻियनि किताबनि जी बि अहिड़ो हिकिड़ो तफ़सीली किताब आहे हलाल जो हराम जो फर्माबरदारी बेफ़रमानी जो जंहिंमें शक कोन्हे इहो रब्बुल आलमीन जे तरफ़ां आहे या माण्हू चवनि था त इनखे नबी सुहिणे ठाहियो आहे चवनि त जेकॾहिं नबी सुहिणे क़ुर ठाहियो आहे त क़ुर में 114 सूरतूं आहिनि तव्हां हिकिड़ी सूरत आणियो ऐं तव्हां बि न सॼी दुनिया वारा गॾिजी क़ुर जी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो अल्लाह खां सवाइ बाक़ी जे
लना बिही वाफ़ अन्ना वग़फ़िर लना वरहमना व अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल खैर दुनिया वल आखिरत व नऊज़ु मिन शर्रि दुनिया वल आखिरत या रब्बी। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा मत्ति'ना अबदन मा अबक़ैतना वजअलहुल वारिसा मिन्ना वंसुरना अला मन ज़लमना व आदाना या रब्बल आलमीन। व सल्लल्लाहु व सल्लम अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मथे करे टंगरा अल्हम्दुलिल्लाह ही हुया असांजा मेहमान ख़ास हज़रत साईं अब्दुल मुजीब कुरैशी साहब बेशरीफ़ वारा जिन अवां जे साम्हूं सोने अंदाज में बयान कयो। अल्हम्दुलिल्लाह अज तवां जे हिन ॻोठ मलिया में दस्तार फजीलत जो ही जलसो मुनाकिद थी रहो आहे, जंहिंमें असांजा मेहमान ख़ास हजरत मौलाना साईं अब्दुल मुजीब बेर शरीफ वारा उन्हनि जो बयान थी चुको आहे ऐं उन खां बाद में